बलराम भैया असांजा ॿुधाइनि पिया कार्तिक कथा में बाबा आनंदराम साहिब जन जी हिकिड़ी घटना ॾाढी सुंदर। उहे ॿुधाइनि पिया कि बाबा आनंदराम साहिब जन जे समय कंहिं सेठ वटि शादी हुई, वो दरबार में मञींदा हुया। चओ हरे राम। कंहिं सेठ वटि शादी हुई त उहो ॾाढो चई वियो कि बाबा असांजे घर में पुट जी शादी आहे, तव्हांखे अचिणो आहे, तव्हांखे ज़रूरु अचिणो आहे। संतनि खे सभु चई वेंदा आहिनि। चवणु फर्ज़ु आहे, ज़िद करणु असांजो अधिकार न आहे। वेनती करण त हर हिकु सेवादारी जो अधिकार आहे, पर ज़िद करण त अधिकार न आहे। बाबा जन चयो हा भाई ॾिसूं था, कोशिशि कंदासीं जीअं थियो समय पाए करे। हाणे कुदरती जंहिं ॾींहुं उन्हनि जी शादी त कुझु संतनि खे ज़रूरी कमु, बाबा आनंदराम साहिब जन न वञी सघिया, पर पंहिंजो हिकिड़ो सेवादारी उन्हनि मोकिलियो। चओ हरे राम। ऐं उनखे इहो ई सम्झायो कि असां तोखे पंहिंजे बदिरां था मोकिलियूं, तूं वञ पाखर खणी वञ ऐं समय ॾिसी उनखे पाखर पाए उन्हनि जे परिवार सां मिली अच ऐं उन्हनि खे ॿुधाइजां भई संत पाण न अची सघिया त मूंखे मोकिलियो अथऊं। चओ हरे राम। थींदो आहे प्राय अगरि कोई असांखे चई वञे, असां अगरि न वञी सघंदा आहियूं त थींदो आहे न, घर में कंहिं भाउ खे मोकिलींदा आहियूं, पुटनि खे मोकिलींदा आहियूं, वञो भाई तव्हां थी अचिजो ताकी हाज़िरी लॻी वञे। बाबा आनंदराम साहिब जन हिकिड़े सेवादारी खे मोकिलियो। उहो सेवादारी वियो बाबा जन जे चवण ते, जाते शादी हुई उते पहुता। उन्हनि ॾिठो त पुछियो पहिरियों ई, अरे बाबा जन न आया? चयो न भाई हो कंहिं कम में व्यस्त हुया, उन्हनि खे ज़रूरी कमु हुयो, उहे न अची सघिया। उन्हनि पंहिंजे बदिरे मूंखे मोकिलियो आहे। हे पाखर बि गुरू दर जी मां खणी आयो आहियां। चओ हरे राम। इहो ॿुधंदे ई उहो जेको सेवादारी जंहिंजे घर में शादी हुई उदास थी वियो, चहिरो लही वियो हुनजो कि अरे पाण न आया, बसि सेवादारी मोकिलियो अथऊं। अरे नंढी ॻाल्हि आहे, हिकु संत पंहिंजे सेवादारी खे मोकिलनि था। चओ हरे राम। पर उहो नाराज़ थी वियो। पाखर उन वीचारे ॾिनी कि हा भाई हे पाराए जो गुरुनि जी पाखर, तो पाखर बि खणी पासे में रखी छॾी। कोई आओ भगत न, कोई सत्कार न, खाइण पीअण कुझु न पुछण, कुझु बि न। वो बि सेवादारी वीचारो जीअं तीअं करे निभाए करे वापसि हली आयो। चओ हरे राम। वापसि हली आयो। बाबा आनंदराम साहिब जन पुछियो कीअं प्यारा तुंहिंजो स्वागत कयईं? चई बाबा कमाल था कयो, एॾो ज़ोरदार स्वागत कयईं। हा कुझु पुछियईं कोन। पाखर बि जेकी तव्हां मोकिली उहो बि पासे में खणी रखी छॾी। मां हुनखे चयो बि भाई संत पाण न अची सघिया आहिनि, उन्हनि पंहिंजे बदिरां मूंखे मोकिलियो आहे। चओ हरे राम। पर हो त हुन त कोई आदर ई न ॾिनो, कोई भाव ई न ॾिनो, उल्टो नाराज़ थी वियो ऐं चए पियो अहिड़ा कहिड़ा व्यस्त आहिनि संत, हेॾो मां उन्हनि खे चई आयो मान, असांजे लाइ टाइम कोन्हनि। हो त साईं ईअं ई पियो ॻाल्हाए। बाबा आनंदराम साहिब जन ॾाढो नाराज़ थिया। चओ हरे राम। चयो ओहो, अरे असां हुन ते एॾी कृपा करण जे लाइ कि भाई हलो गुरू दर जी बि हाज़िरी लॻी वञे, सेवादारीअ खे मोकिलियोसीं, पर उहो कृपा सम्झी न सघियो। इन ॻाल्हि खे कुझु ॾींहं गुज़रिया, शादी थी वई उन्हनि जी, मिठाई खणी करे उहो सेठ बाबा जन वटि आयो। चई हा बाबा मिठाई खाओ, ओॾीमहिल त तव्हां न आयो, हाणे कॾहिं चरण घुमाइजो, घर में अचिजो, हाणे कॾहिं दर्शन ॾेई वञिजो, ॿारनि खे आशीर्वाद ॾेई वञिजो, तव्हांजा ई ॿार आहिनि। हाणे ॾिसो बाबा जन कहिड़ा वचन चया। संत न प्राय कंहिं ते नाराज़ न थींदा आहिनि। ध्यानु ॾिजो भाई, छो जो अगरि कंहिं ते संत नाराज़ थी वञनि त पोइ त भॻवान बि उनखे न बचाईंदा। चओ हरे राम। त संत नाराज़ न थींदा आहिनि, पर अगरि कोई संतनि जे प्यारनि जो अपमान करे त पोइ संत नाराज़ थींदा आहिनि। बाबा आनंदराम साहिब जन चयो तुंहिंजे घर कॾहिं न ईंदासीं। अरे छो बाबा ईअं छो था चओ? चई छो तुंहिंजी शादीअ में त असां पंहिंजो सेवादारी मोकिलियोसीं, तोखे छा सेवादारी पियो नज़र अचे? रे असांजा पुट आहिनि। चओ हरे राम। तूं हिननि जो अपमान न कयो आहे, ईअं सम्झ तूं असांजो अपमान कयो आहे। तूं कृपा पचाए न सघे, उनखे असां इहो ई चई करे मोकिलियोसीं कि असांजे बदिरां असां तोखे था मोकिलियूं। तूं उनजो अपमान न कयो, ईअं सम्झ तूं असांजो अपमान कयो आहे। तुंहिंजे घर कॾहिं न ईंदासीं भाई, तुंहिंजी शादियूं तोखे मुबारक। चओ हरे राम। ये सेवादारी जो तूं अपमान तो करे। चओ राम। अरे ॾाढी वॾी महिमा थींदी आहे संतनि जे वचननि खे अगरि कोई सम्झे न त ॾाढा गहरा रहस्य हूंदा आहिनि। उहे अगरि शारीरिक रूप सां आहिनि तॾहिं बि कमाल करे सघंदा आहिनि, जे अगरि न आहिनि तॾहिं बि कमाल करे सघंदा आहिनि। चओ हरे राम।